नाज़िनारे में योम आशूर ते करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ जुलूस कढिया विया आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे हुबली गोपाल। जी जीअं त असां हाणे चूंडको जी मेन मरकज़ी इमाम बारगाह जे ॿाहिरियों बीठा आहियूं, जिते 20 खां मथे जुलूस बरामद थी चुका आहिनि ऐं इहे सभई गॾिजी करे हितां निकिरंदा, हितां थींदा चूंडको शहर जी मेन बाज़ार खां मेन मरकज़ी हुसैनिया इमाम बारगाह, जिते शाम 5 बजे नहर थींदा ऐं जुलूस जी सिक्योरिटी जे हवाले सां सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि, जिते जेको आहे सो 50 खां मथे पुलिस अहलकार आहिनि जेके पंहिंजा सिक्योरिटी जा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उन खां पोइ रेंजर्स जा जवान आहिनि जेके पिण जुलूस जी निगरानी करे रहिया आहिनि। जॾहिं त जुलूस जे जेको रूट आहिनि उन्हनि मां कुझु जॻहियुनि खे हसास करे उन्हनि खे पिण सील कयो वियो आहे, जिते असां सां गॾु लोकल जेके सिक्योरिटी स्काउट्स वारा आहिनि उहे पिण जेको आहे सो सिक्योरिटी जा इंतज़ाम संभालियूं बीठा आहिनि। ऐं इन हवाले सां तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जलसेगाह जा जेके रूट आहिनि उहे अॻु में जलसे जी गुज़रगाहनि खां पहिरियां ई उन्हनि खे क्लियर कयो वियो आहे ऐं शाम 5 बजे इहो मरकज़ी हुसैनिया इमाम बारगाह में इहे 20 जुलूसनि जो जेको इज्तिमा आहे इहो नहर कंदो।